दोस्तों अस्सलाम वालेकुम, हक मौजूद जीएसन। उम्मीद है त तव्हीं सभु ख़ुशि हूंदा। अॼु जो सवाल आहे असांजो त अचो त पंहिंजा नवां सच ॻोल्हण लाइ पंहिंजी सम्झ जा मापा ड्रायूं। हर माण्हू जी पंहिंजी सम्झ जा पंहिंजा मापा हूंदा आहिनि। असां काइनात जी हर शइ खे पंहिंजी सम्झ सां सम्झंदा आहियूं। असांजी सम्झ में जेके शयूं सही हूंदियूं आहिनि उहे ई शयूं हूंदियूं आहिनि। रुॻो ईअं न त असांजी सम्झ में जेके शयूं सही हूंदियूं आहिनि उहे ई हूंदियूं आहिनि। असां जेके शयूं पंहिंजी सम्झ में सही सम्झंदा आहियूं न, हिकु तोड़ो कंदा आहियूं, ॿियो तोड़ो बणिजी वेंदा आहियूं। कीअं? असांजी सम्झ में जेकॾहिं सभु शइ सही आहे त पोइ असांजो नसुलो, असांजी औलाद, असांजी तालीम ऐं असांजी पंहिंजी ज़िंदगी तब्दील छो नथी थिए? निश्चय चवंदो त जॾहिं पंहिंजी सम्झ जा मापा पाण ड्रायूं नथा त नवां सच सम्झूं कीअं। मिसाल, हिकिड़े क़िस्म जी इमारत ठहियलु आहे, हिकिड़े क़िस्म जी ॿी शइ उते पई आहे, उनखे परे कंदासीं त नई उन जॻह ते ईंदी न। जेकॾहिं असीं उहा इमारत ड्रायूं ई नथा त ॿी कीअं ठहंदी? ईअं असांजी सम्झ में पंहिंजा सच हूंदा आहिनि। तव्हां शाइर खां पुछंदो त चवंदो मां जहिड़ो शाइर ई कोन्हे, पोइ भली उहा शाइरी हुनजी केरु ॿुधे ई कोन। फ़नकार खां पुछंदो त चवंदो मां जहिड़ो फ़नकार आहे ई कोन। हाणे इहे जेके असांजी सम्झ जा पंहिंजा मापा या असांजी पंहिंजी सम्झ जा सच आहिनि न, दुनिया जे अज़ीम माण्हू चयो त सभ खां पहिरीं पंहिंजी सम्झ जा मापा ऐं पंहिंजी सम्झ जा सच ड्रायो। सच रुॻो पंहिंजी सम्झ जा न, सच असांजे समाज में ठहंदा आहिनि, सच असांजे समाज में घड़बा आहिनि ऐं सच असांजे समाज में तख़लीक़ थींदा आहिनि। हिकिड़ो वणु आहे, उन खे कटे जेको बेंच, टेबल या ॿी का शइ ठाहे थो, सच घड़े थो। हिकु मिटी जेका आम पई आहे उन खे खणी जेको कुंभर जेको आहे उनखे मिटी खे ॻोहे ठाहे उन मां जेको थां ठाहे थो, सच ठाहे थो। बज़ाते ख़ुदि हिकिड़े ॾाए माण्हू चयो त सच हर माण्हू जा पंहिंजा बि हूंदा आहिनि। जंहिं शइ खे आउं सही थो सम्झाए इन खे लाज़िम कोन्हे त तूं बि सम्झ। मिसाल तौरु मूंखे बटालू नथा वणनि, इहो मतिलबु कोन्हे त सभिनी खे न वणनि। असां वटि हर माण्हू खां जेकॾहिं असीं पुछूं था बाबा तूं जेको सम्झींदो काइनात खे, हर माण्हू सम्झंदो आहे न त मां ॾाहो आहियां, हर माण्हू सम्झंदो आहे त मां ई दुरुस्त आहियां न। जेकॾहिं उन माण्हू खां पुछे त साईं तूं सही आहीं, तूं ॾाहो आहीं, तूं ई जेको सम्झींदो इहो ई दुरुस्त आहे, त पोइ तूं पंहिंजो पाण खे तब्दील छो कोन कयो आहे? पंहिंजी औलाद खे तब्दील छो कोन कयो आहे? पंहिंजे इलाइक़े, पंहिंजे पाड़े खे तब्दील छो कोन कयो आहे? पंहिंजे नसुल, पंहिंजी क़ौम, पंहिंजे वतन ऐं पंहिंजे इंसानियत जे इंसाननि खे तब्दील छो कोन कयो आहे? सभ खां पहिरीं त असां पंहिंजी सम्झ जा जेके सच ऐं मापा आहिनि न, उहे उन्हनि खे ई असां सच सम्झो आहे। असां इहो ई सम्झो आहे त आऊं ई जेको सम्झां थो इहो ई सच आहे, इहो ई दुरुस्त आहे, इन खां बिना हिन काइनात में ॿियो सच थींदो ई कोन्हे। इन इहा पोइ भली उहो मुंहिंजी सम्झ जो हुजे। हाणे जेकॾहिं असां हिननि खे ड्रायूं था त पोइ ख़बर अथई छा थो थिए? इहो जेकॾहिं असां पंहिंजी सम्झ में पाण हिकिड़ो सवालिया निशान आणूं, पंहिंजी सम्झ ते, पंहिंजे सच ते, पंहिंजी अकुल ते, पंहिंजी दानिशमंदी ते, पंहिंजी ॾाहप ते सवालिया निशान आणूं त हे सच नाहे जेको आउं सम्झां थो, त पोइ छा थो थिए? जॾहिं इहो सच न आहे जेको मां सम्झां थो, मां ॾाहो न आहियां, मां न आहे, त पोइ इन जो मतिलबु इहो थींदो त न, हिन खां बिना आहे। जॾहिं हिन खां बिना ॿिए हंधि आहे या ॿियो आहे त पोइ असां छा कंदासीं? उनखे ॻोल्हण जी कोशिशि कंदा आहियूं, उनखे लहण जी कोशिशि कंदा आहियूं। जॾहिं असां उनखे लहूं था त पोइ वरी उहो असांजे सच साॻियो असां में पाण में ज़ाहिरिजे थो ऐं वराए पोइ उहो असीं पंहिंजे समाज में ज़ाहिरियूं था। अञा जेकॾहिं सोलो करियूंसि, सच चइबो इन ॻाल्हि जेको समाज में ठहे, सच चइबो इन ॻाल्हि जेको हिकिड़े ॾींहं जो ॿिए ॾींहं खे रद्द करे। मिसाल, अॼु आउं जवान आहियां, कल्ह ॿार हुउसि, सुभाणे पोड़ो हूंदुसि, ट्रेनी हूंदुसि ई कोन। अॼु जेका दुनिया जे मथां मुल्क जेका हुकूमत थो करे, कल्ह उहो कोन हो। सल्तनत ओस्मानिया ई माण्हू चवंदा डरंदी कोन, इहो ई उन दौर जो सचो। इन खां अवल इंग्लैंड ई सभु को चवंदो इहो ई सचो, इन जो सिज लहंदो ई कोन। डही विया, तबाह थिया, सिकंदर हलिया विया, दारां हलिया विया, दुनिया जा अज़ीम माण्हू हलिया विया, उन्हनि जा सच बीठा न। पर दुनिया में कहिड़ा माण्हू हुआ जन इन्हनि सचनि खे रद्द न कयो, पर इन्हनि ते रुॻो सवाल या निशान हणी जॾहिं मुझायो न, त बि माण्हुनि ॿियो दुनिया जे ॾाहे माण्हू इहो चयो त तव्हां जेकॾहिं माण्हुनि खे सच सम्झाए नथा सघो त मुझायो। जेकॾहिं माण्हू खे मुझायो था न, त बि हुनजे ज़हन में को ॿियो नओं सुवाल उथे थो त छा शायदि मां ग़लति थी सघां थो, मां ग़लति आहियां। दुनिया जे ॾाहे माण्हू चयो त जेकॾहिं तव्हीं ग़लती नथा करियो, इन जो मतिलबु इहो आहे त तव्हीं नओं सिखण जो पंहिंजो पाण वटि मौक़ो ई नथा ॾियो पंहिंजो पाण खे। इन करे सभ खां पहिरीं अॼु जंहिं हिन सरज़मीन, जंहिं हिन धरती लालू नायक जी ते वेठा आहियूं, हे असांजो पोयां मज़ार जेका ॾिसण में ईंदी आहे, नजफ़ी तारिक सतनि ॿोलियुनि जो शाइर रहियो आहे। हिन जी हिकिड़ी ॾाढी मशहूरु ॻाल्हि हूंदी आहे, उहा हीअ आहे त न ज़ाती ज़िंदगी में जेको कुझु कयो, हिन जी उमिरि में हिते लालू नायक में जेके आस पास में माण्हू रहंदड़ आहे उहे हज़ारनि में आहे। साल गुज़री विया आहिनि, मुंहिंजे ख़्याल में कि अंदाज़ो 50-60 साल, 70 या जेतिरो व्यंग अखर जेकॾहिं ग़लति हुजनि, उन दौर जो माण्हू अॼु ॾींहं ताईं माण्हुनि खे कंहिंखे बि यादि कोन्हे। पर हीअ ज़िंद आहे, हिन मथां मेलो आहे, अलाए केतिरा माण्हू पंहिंजे मन जूं मुरादूं खणी ईंदा आहिनि। हिन जा जेके सचा उहे पाइदार थिया, हिन वटि जेके सचा उहे क़ौम लाइ, वतन लाइ, मज़लूम लाइ, मिसकिन लाइ, पोरियत लाइ, माण्हुनि लाइ कामयाबु थिया। इन करे अचो त पंहिंजा सच ड्रायूं, पंहिंजे सचनि ते सवाल या निशान हणूं, पंहिंजी सम्झ ते सवाल या निशान हणूं त नई सम्झ पंहिंजो पाण वटि आणियूं, नवां सच आणियूं, नवां ॾाव आणियूं
मूं पहिरीं बि चयो त जेको पाण सम्झंदा आहियूं पाण ओड़ा बणिबा आहियूं बणिजी वेंदा आहियूं। इन करे पंहिंजो पाण ते सवाल या निशान हणूं त बहितरी ॾे हलूं ऐं बहितर तॾहिं ई करे सघूं था जॾहिं पाण ते सवाल या निशान हणंदासीं। लतीफ़ साईं जी हिन बैत सां त खुई जा खई विखत ऐं वेझी कई छिके छिनाई पंधु मिड़ोई पब जो। हक़ मौजूद GSN।